अहम ख़बर आहे कंबर में सिंधु दरिया में केनाल कढण ख़िलाफ़ पीपी शहीद भुट्टो पारां रैली कढी धरणो वयो आहे। सिंधु दरिया में 6 कैनाल कढण वारो फ़ैसिलो सिंधी क़ौम की मौत बराबर है। अॻवाणनि वधीक चयो त सिंध दुश्मन मंसूबे के रद्द कयूं था, फ़ैसिलो फौरी तौर ते वापस वरतो वञे। अहम ख़बर है अवां सां शेयर करें कंबर में सिंधु दरिया में 6 कैनाल कढण ख़िलाफ़ पीपी शहीद भुट्टो पारां रैली कढी वही है। सिंधु दरिया में 6 कैनाल कढण वारो फ़ैसिलो सिंधी क़ौम के मौत बराबर है। सिंध दुश्मन मंसूबे के रद्द कयूं था, फ़ैसिलो वापस वरतो वञे। कंबर में सिंधु दरिया में 6 कैनाल कढण ख़िलाफ़ पीपी शहीद भुट्टो पारां रैली कढी वही है। इन हवाले से लाइन से मौजूद है हाकिम खास के लिए। जी हाकिम, कड़ा तफसील है? हाँ जी बिल्कुल, सिंधु दरिया में गैर कानूनी 6 कैनाल कढण खिलाफ जो है पीपी शहीद भुट्टो जिले तरफा जो है वो कंबर के शेल पेट्रोल पंप का जो है 1 किलोमीटर जो है मार्च करे भुट्टो चौक से जो है जलसो किया है। उन मौके पर मुजाहिरीन अली रजा पुलपोटरो है, दिलराय जतोई है, जुल्फकार मंगसी, बरकत मिर्जत, मोहम्मद जान बिरोही और बिन जो चवण हो मौजूदा हुक्मरान सिंध खिलाफ जी वही साजिश कंदे जो अरसा एक्ट में जो तरमीम कराए सिंधु दरिया में जो 6 कैनाल कढण वाले फैसलो जो है वो सिंधी अवाम के मौत के बराबर है। दरिया में वे सिंध में अड़े सिंध दुश्मन फैसले के जो है सिंध जो अवाम जो वो रद्द करे तो अवाम रोडन रस्तन से निकरी अचे तो असी कदें भी न चाहींदासीं तो वो जो सिंध सुकाइण जो है जो दरिया में कैनाल कढी सिंध के सुकाए वने। असो ही एहतजाज असांजी ये तरीक़ जी जारी रहंदी। अगर जे हुक्मरान बाज़ न आया तो असां जो है उन्हनि जे घरनि जे अॻियां जो है तो वॾा धरना हणंदासीं ऐं चोराए पे वने तो वरी ॿिए तरफ़ जो है सिंध जूं ज़मीनूं विकिरो कयूं पयूं वञनि ऐं हिननि सिंध जे अवाम खे अपील कंदे चयो त सब खां गॾु सब जेके आयो सिंधी गॾिजी हिकु वॾो तहरीक हलायूं त जीअं वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत जेकी आहे त उहो इन गैर कानूनी सिंधु दरिया में जेके 6 कैनाल कढण वारे अमल ख़िलाफ़ जो है तो उहे बंदि कया वञनि, न त ॿी सूरत में अवाम जो है तो सरापा एहतजाज बणी वेंदो। जी ठीक है, हमारी मेहरबानी हाकिम खास के लिए अपडेट करण के लिए।